वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमान था क्या मस्जिद हारे मां मोहम्मद करीम के टिन जान ते गोल जो घणन जान ते चओ भला टे जायूं साईं नज़र मोहम्मद सां असां सदाई झेड़ो कंदा सदाई साईं जलसो ते कराए जाते सुख हुजे चवंदो आहे साईं सुख ते सभु को अचे पर मुंहिंजा भारूड़ा किथां ईंदा हे मुंहिंजा ग़रीबड़ा भाउर हे काछे जा ग़रीब किथे पहुचंदा तव्हां उते हलो भली दुख सुख हुजे त हिननि ग़रीबनि जे कननि ते हबीब जे शान जी ख़बर पइजी वञे असां बि चवंदा आहियूं त भला सुख त घणा ई थिया पर गरम हवा में बि वञी त ॾिसूं हबीबन करीम जी ज़ात बाबरकात छा फरमाइनि था तमाम मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात खे टिन जाइन ते गोल जो घणियूं जायूं बाबा साहबा पुछो साईं कहिड़ियूं पाण फरमाइनि था पारी पारी जाय अल्लाह जे क़ुरान फरमायो आहे व इन मिनकुम इल्ला वारिदुहा व कान अला रब्बिका हतमम मक़दिया मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात दोज़ख जे मथां पुल सरात रखी आहे जेका वार खां सन्ही आहे तलवार खां तिखी आहे 3000 साल जो पंधु आहे उतां ऊंदा ई रात में लंघणो पवंदो हर हिक खे लंघणो आहे पीर खे फ़क़ीर खे मौलवीअ खे आलिम के गुनहगार के नमाजी के बेनमाजी के सभनी के लंघणो पवंदो मुस्तफा फरमाइनि था पारी पारी जाए या तव्हां मां पुल सरात ते तव्हां ना हथ खयूं बीठो हूंदुसि मुंहिंजो उम्मती ईंदो पुल सरात ते पेर रखंदो मां सुञाणंदो सासी काछे जो फलाणो ग़रीब हे होत खान शाहानी जो फलाणे ॻोठ जो फलाणो मिस्कीन आहे हे दादू ज़िले जे फलाणे इलाइक़े जो रहण वारो आहे अॼु मुंहिंजो आशिक़ उम्मती आयो आहे पुल सरात ते पेर रखे थो हबीब फरमाईंदो हुन जो पेर रखण मुंहिंजी दुआ घुरण रब सल्लिम रब सल्लिम रब सल्लिम ओ मुंहिंजा मौला इन मुंहिंजे उम्मतीअ खे सलामती सां उकार या अल्लाह इनखे सलामती सां पार कर कुर्बान वञा मदीने वारे ता सहाबा किराम पुछनि था या रसूल अल्लाह वार खां सन्ही तलवार खां